अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम्ही ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 25 अगस्त 2026 अंगारे जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़िर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। बलोचनि ख़िलाफ़ रियासत ज़ालमाणियूं कार्रवायूं बंदि न कयूं। 3 शागिर्दनि समेत 6 ॼणा खंभिजी विया। शाकिर बलोच ऐं संदसि ज़ाल आज़ाद। जसकम अॻवान आकाश मल्लाह ऐं आज़ाद कुंभर आज़ाद। जीअं सिंध तहरीक जे अॻवान अनवर बुर्धी जो अञा ताईं पतो न पियो। सूर्य बादशाह जी धरती ते को वार बर्दाश्त न कंदासीं। मुल्क जे वकीलनि पारां सिंध मुख़ालिफ़ मनसूबनि ख़िलाफ़ मज़ाहिमत जो ऐलान। सिंध पब्लिक सर्विस कमीशन ख़िलाफ़ एहतजाज जारी। अयाज़ लतीफ़ पली जो बि शरीक सहकार जारी रखण जो वचन। नामियारे अदाकार हैदर क़ादरी ऐं शागिर्द अॻवान ज़ैनब पीरज़ादो ते हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न थिया। सिंध जे बीजल सिंधी जी वरसी मल्हाई वई। SUP पारां शहीद ज़हीर अब्बास ऐं अर्ज़ मोहम्मद जी वरसी तक़रीब। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। बलोचनि ख़िलाफ़ रियासत ज़ालमाणियूं कार्रवायूं बंदि नाहिनि कयूं। अञा ताईं जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी आहे। बलूचिस्तान में बलोच अॻवाननि खे जबरी तौरु लापता कयो वञे थो, जॾहिं त कराची मां पिणु बलोचनि खे खंभे गुम करण वारो सिलसिलो जारी आहे। कोयटा मां 16 वरहनि जे शागिर्द आगा गुल वल्द सईद अहमद खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो। वारसनि इल्ज़ाम हयो आहे त आगा गुल जी जबरी गुमशुदगी में FC ऐं CTD जा अहलकार मुलविस आहिनि। कोयटा जे केची बेग वासी 27 वरहनि जे हफ़ीज़ुल्लाह बलोच वल्द ख़ैरुल्लाह खे 8 जुलाई ते शाम 6:30 वॻे शाहवाणी स्टेडियम मां गुम कयो वियो। आवारान जे इलाइक़े कोलवाह मां 40 सालनि जे हारी रफ़ीक़ बलोच खे पिणु जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे, जॾहिं त 34 सालनि जे मज़दूर शाकिर बलोच खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो। शाकिर बलोच ऐं संदसि घरवारी गुल बांक खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो। ॿिन्ही खे आज़ादु कयो वियो आहे। कराची मां पिणु बलूचिस्तान सां तालुक़ रखंदड़ 3 बलोच शागिर्दनि खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। 3 शागिर्दनि बसीमा अब्दुल क़दीर ऐं ज़ुबैर अहमद खे जबरी तौरु खंभे गुम कयो वियो आहे। 3 ॼणनि जे वारसनि खे संदसि बारे में अञा ताईं को पतो पइजी न आहे सघियो, जंहिंजे करे ख़ानदान में सख़्त ॻणती पखिड़ियल आहे। वारसनि मुतालबो कयो आहे त गुम थियल माण्हुनि बाबति फ़ौरी तौर ते मालूमात फ़राहम कई वञे। जेकॾहिं इन्हनि जो को क़सूरु आहे त इन्हनि खे फ़ौरी तौरु अदालतनि में पेश कयो वञे। कोयटा में जबरी तौरु खंभे गुम कयल माण्हुनि जी बाजियाबी लाइ वॉइस फॉर बलोच मिसिंग पर्सन्स पारां एहतजाजी कैंप जारी आहे। कोयटा प्रेस क्लब साम्हूं काल्ह 6336 ॾींहं बि एहतजाजी कैंप जारी रखी वई। एहतजाजी कैंप में ग़ुलाम अब्बास ऐं संदसि घरवारी शिरकत कई। हुननि चयो त बेबरक कमराणी खे गुज़िरियल साल 5 डिसंबर ते कोयटा मां जबरी तौरु खंभे गुम कयो वियो हो, जंहिंजो अञा ताईं पतो पइजी न आहे सघियो। एहतजाज जी अॻवानी कंदड़ नसरुल्लाह बलोच चयो त जबरी गुमशुदगियुनि बाबति लाॻू कानून मूजिबि हिरासती मर्कज़नि में रखियल माण्हुनि जे वारसनि खे हर 15 ॾींहंनि बाद साणनि मुलाक़ात जी इजाज़त हुजणु घुरिजे, पर उन बावजूदि हमल कमराणी सां संदनि वालदेन खे मुलाक़ात करणु नथी ॾिनी वञे। हुन आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त हमल ख़ान कमराणी सां संदसि वारसनि जी फ़ौरी मुलाक़ात यक़ीनी बणाई वञे, जॾहिं त बेबर्ग कमराणी खे पिणु फ़ौरी तौर ते बाज़ियाब कराइण लाइ क़दम खंया वञनि। सिक्योरिटी ख़दशनि सबबि जाफ़र एक्सप्रेस खे 2 ॾींहंनि लाइ मुअतल कयो वियो आहे। रेलवे इख़्तियारनि मुतासिर मुसाफ़िरनि खे टिकटनि जी रक़म वापसि करण जो अमल मुकमिल करे छॾियो आहे। पेशावर खां कोयटा वेंदड़ जाफ़र एक्सप्रेस खे जैकमाबाद में मनसूख़ कयो वियो, जंहिं सबबि मुसाफ़िरनि खे सख़्त परेशानी ऐं ॾुखियाई खे मुंहुं ॾियणो पियो।
हैदराबाद में कुछ ॾींहं अॻु खंभे गुम कयल जसकम अॻवान आकाश मल्लाह जी गिरफ़्तारी बाद गुम थियल आज़ाद कुंभर बाजियाब थी वापसि पहुची विया आहिनि। यादि रहे त हैदराबाद में कुछ ॾींहं अॻु जसकम अॻवान आकाश मल्लाह खे खंभे गुम कयो वियो हो। आकाश मल्लाह खे जबरी तौरु खंभे गुम करण वारे वाक़े ख़िलाफ़ आज़ाद कुंभर ऐं ॿिनि जी अॻवाणी में हैदराबाद में वाधू वाह वटि नेशनल हाईवे ते एहतिजाजी धरणो हंयो वियो हो, जंहिं ते पुलिस लठबाज़ी कंदे आज़ाद कुंभर ऐं ॿियनि खे गिरफ़्तार कयो हो, जॾहिं त गिरफ़्तारी बाद आज़ाद कुंभर खे गुम कयो वियो हो। आकाश मल्लाह ऐं आज़ाद कुंभर बाजियाब थी वापसि घर पहुची विया आहिनि। जामशोरे मां जबरी तौरु खंभे गुम कयल जीए सिंध तहरीक जो अॻवान अनवर बुर्दी अञा ताईं बाजियाब थी न आहे सघियो, जॾहिं त वारसनि पारां एहतिजाज जो सिलसिलो जारी आहे। वारसनि ऐं सियासी समाजी अॻवाननि पारां मुतालबो कयो वियो आहे त फ़ौरी तौर ते आकाश मल्लाह खे आज़ादु कयो वञे। पाकिस्तान जे वकीलनि पारां सिंध मुख़ालिफ़ साज़िशनि ख़िलाफ़ मज़ाहिम जो ऐलान करे छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट बार जी मेज़बानी हेठि आल पाकिस्तान वकील एक्शन कमेटी जो इजलास थियो, जंहिं में पेशावर में तजवीज़ कयल जलसे जे इंतिज़ामी मामरनि, आइनी तरमीमनि ऐं ॿियनि अहम मामरनि ते ॻाल्हि ॿोल्हि कई वई। इजलास खे ख़िताब कंदे सीनियर वकील अली अहमद कुर्द चयो त सूर्या बादशाह जी धरती ते वार थियो त वकील मज़ाहिमत कंदा। नामियारे वकील अली अहमद कुर्द चयो त सूर्या बादशाह जी धरती ते वार थियो त मज़ाहिमत कंदासीं। सिंधु दरिया सिंध जी वहदत जी निशानी आहे, उनखे नुक़सानु पहुचाइण न ॾिनो वेंदो। हुन चयो त सिंध जो विरहाङो थियो त सिंधु दरिया हथनि मां हलियो वेंदो। वकील सिंध जी वहदत ऐं आइनी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ पंहिंजी जदोजहद जारी रखंदा। अली अहमद कुर्द जो वधीक चवणु हो त सिंधी पंहिंजी धरती माउ खे ॻभा ॻभा करण न ॾींदा। वकील हुकूमत खे राय ॾेखारींदा। ये आपको जो तकसीम करने का एक अमल शुरू किया गया है, जिन किसी में ये काम लगाया जाए कि फुकरा को तकसीम किया जाए, इसलिए कि एस्टेब्लिशमेंट और एस्टेब्लिशमेंट के कर्ता जनरल जानते हैं कि अगर इस मुल्क में अगर कोई आवाज उठ सकती है, कोई तहरीक चल सकती है, कोई मुजाहमत हो सकता है, कोई सड़कों पे आकर मुकाबला किया जा सकता है, तो वो पाकिस्तान की सिर्फ उपलब्ध है। इसलिए इसको तस्लीम किया जा रहा है। मगर ये जो लोग बैठे हैं, और उस दिन जो हम पिशावर गए थे और आज हम बैठ के जो फैसला करेंगे कि जो अभी हम पिशावर जा रहे हैं, ये वो ताकत है। हम आपको दिखाएंगे और आपको दिखाएंगे कि पाकिस्तान की मुकाबलाती वो है जो जन्नत की आंखों में आंखें डालकर ये अहद हमने किया है कि न 26वीं तरमीम को मानते हैं, न 27वीं को मानते हैं, और 28वीं तरमीम का जो सोचा है, जिसके जरिए से आप इस मुल्क की वहदत को, इस मुल्क की रियासतों को, इस मुल्क के सूबों को काटना चाहते हैं, तोड़ना चाहते हैं, तकसीम करना चाहते हैं, नहीं हो सकता। ये जो सिंध है, ये जो बलूचिस्तान है, पंजाब की धरती है, पख्तूनों का देश है, ये आज तक
इंटैक्ट है, एक ही जगह है, तो अब भी इसको कोई माई का लाल तकसीम नहीं कर सिंह की तकसीम, सिंह की तकसीम जो समझते हैं कि सिंह को तकसीम किया जा सकता है, सिंह को तकसीम करने का मतलब ये है कि आप दरिया सिंध के ऊपर तलवार की एक वार का जर्ब लगा। दरिया सिंध इस सूबे की वहदत की निशानी है। जब तक सिंध, दरिया सिंध बहने की ताकत रखता है, सलाहियत रखता है, कोई इस सूबे को तकसीम नहीं कर सकता, कोई नहीं। इजलास के ख़िताब कंदे KB लगारी चयो था इस्टेब्लिशमेंट के ॿुधाइणु चाहियूं था त हिकु पासे क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह जी क़बर आहे ऐं ॿिए पासे साईं GM सैद जी क़बर आहे। हुन चयो त जेकॾहिं अव्हां तइ करे चुका आहियो त असां क़ाइद आज़म जी मज़ार खां हटी साईं GM सैद जी मज़ार ते बीहूं त पोइ सही आहे, उहो असांखे मंज़ूरु आहे। KB लगारी चयो त सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ु माण्हू रोडनि ते आया त अव्हां जूं गोलियूं ख़तमु थी वेंदियूं, पर माण्हू ख़तमु न थींदा। इजलास खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे कराची बार एसोसिएशन जे सदर आमिर वड़ाइच चयो त माण्हू नवनि सूबनि जे नारनि खे पसंदि नथा कनि। हुन मुतालबो कयो त मुल्क में फ़ौरी तौरु नयूं चूंडूं करायूं वञनि ऐं कानून ऐं आइन जो निज़ाम लागू कयो वञे। सिंध यूनाइटेड पार्टी पारां 3 अगस्त ते वहदत सिंध मार्च कराची में कयो वेंदो। सिंध यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न पारां 3 अगस्त ते ऐलानियल वहदत सिंध मार्च जे सिलसिले में सरगर्मियूं तेज़ कयूं वियूं आहिनि। ज़िले ओभर कराची जे गाज़ी ॻोठ, सचल ॻोठ, जौहर कॉम्प्लेक्स में कार्नर गॾिजाणियूं कयूं वियूं, जंहिंखे सिंध यूनाइटेड पार्टी जे नायब सदर सैद मुनीर हैदर शाह, मुनीर नाइच, जगदेश आहूजा, फतह ख़ासकली, मुस्तफ़ा चांडियो, मखदूम शम्स, डॉक्टर अली नवाज़ गबोल समेत ज़िले क़यादत ख़िताब कयो। GS सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो चयो आहे त इस्लामाबाद ऐं सिंध में वेठल जाली हुकूमतूं सिंध जे अवाम जो दुश्मन आहिनि। सिंध जे तारीख़ी वजूद जे विरहाङे ख़िलाफ़ु थींदड़ पुरमन एहतजाज ते पुलिस चढ़ायूं क़ाबिल मज़मत आहिनि। मिठी में अवामी तहरीक जे पुरमन एहतजाज ते पुलिस हमिलो करे औरतुनि जी तज़लील कई, केतिरनि कारकुननि खे गिरफ़्तार कयो, जेको अमल कूड़ी जमहूरियत जे मुंहं ते चमाट ऐं इज़हार जी आज़ादी जी संगीन भंजकड़ी आहे। आसिफ़ ज़रदारी, बिलावल ज़रदारी ऐं मुराद शाह इक़्तिदार जे मसनद ख़ातिर सिंध वतन जो सौदो पिया कनि। पंजाब जी ताक़तवर इस्टेब्लिशमेंट सां मिली PP सिंध जी तक़सीम पई करे। जेकॾहिं PP नवनि सूबनि जे ख़िलाफ़ु आहे त पोइ संदसि मातहत पुलिस सिंध में इंतकामी कार्रवायूं तेज़ छो करे छॾियूं आहिनि। इहा PP जी मुनाफ़क़त ऐं बददियानती आहे त हूअ सिंध जी वहदत ख़िलाफ़ु बयान बि ॾिए थी, वरी सियासी अॻुवाननि ऐं कारकुननि खे गिरफ़्तार करे मथनि केस बि दाख़िल करे थी। असीं वाज़िह था करियूं त सिंध नाक़ाबिल तक़सीम वतन आहे, उन जी वहदत बचाइण लाइ जदोजहद जारी रखी वेंदी। कराची में नामियारे अदाकार हैदर क़ादरी ऐं शागिर्द अॻुवान ज़ैनब पीरज़ादो मथां हमिलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। सिंधियन नेशनल कांग्रेस पारां ॿिन्ही धार थियल वाक़िअनि जी मज़मत कंदे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿिए तरफ़ सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी सदर मोहब आज़ाद, मरकज़ी जनरल सेक्रेटरी सारंग जोयो, मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी गनी आजिज़, फिनांस सेक्रेटरी सोहणी जोयो, अली ज़फ़र सोलंगी, काशिफ़ ॾेपर ऐं ॿियनि कराचीअ जे गोलीमार वारे इलाइक़े जो दौरो कयो। मुख़्तलिफ़ क़ौमी कारकुननि सां कचहरियूं कयूं, जिते सिंधियन नेशनल कांग्रेस जी मरकज़ी क़यादत आइन ऐं मंशूर ते एतमाद कंदे मुख़्तलिफ़ दोस्तनि जहिड़ोकि सुहेल समो, अमानुल्लाह जोखियो, मुस्तफ़ा जोखियो, अली रज़ा जोखियो, सलमान जोखियो, शफ़ीक़ जोखियो ऐं कामरान
सां मुलाक़ात करे खेनि शमूलियत जी दावत ॾिनी। उन मौक़े ते हुननि सिंध नेशनल कांग्रेस में शमूलियत जो ऐलान कयो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट जी लताड़ ख़िलाफ़ सिंध जा नौजवान सरापा एहतजाज बणियल आहिनि। काल्ह बि एहतजाज जो सिलसिलो जारी रखियो वियो, जॾहिं त क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ अली जे मेरिट जे क़त्ल ख़िलाफ़ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी आफ़ीस आॾो शागिर्द एक्शन कमेटी जी एहतजाजी कैंप ते पहुची साणनि यकजहती जो इज़हार कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अयाज़ लतीफ़ अली जे चयो त सिंध में मेरिट सिंध जी सालिमियत, पाणी जी खोट ऐं वधंदड़ बेक़ाइदगियुनि ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ठोस ऐं सिधो मौक़िफ़ ॾिए। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त सिंध जे वसीलनि रोज़गार, तालीम, पाणी ऐं इदारनि जी शफ़ाफ़ियत ते का बि सौदेबाज़ी न थींदी। सिंध जे यूनिवर्सिटियुनि में हर साल जेके लखें शागिर्द दाख़िल थियनि था, उन्हनि मां तक़रीबन 40-50 हज़ार बेरोज़गार थी वञनि था। सिंध जी आबादीअ जे वॾे हिसे खे मयारी तालीम नथी मिले। 45% ॿार स्कूल ते नथा वञनि। जेके दाख़िल थियनि था उन्हनि मां सिर्फ़ु 20% 10हीं जमायत ताईं पहुचनि था। सिर्फ़ु 8% इंटर करे सघनि था। इहे हालतूं कंहिं बि क़ौम जे मुस्तक़बिल लाइ ख़तरे जी घंटी आहिनि। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त शागिर्द ईंदड़ नसलनि लाइ जदोजहद करे रहिया आहिनि। लखें किरोड़े नौजवाननि जी मेरिट जो मसइलो आहे। IBA टेस्ट पास नौजवाननि खे रोज़गार नथो मिले। 5 ग्रेड खां 15 ग्रेड वारनि नौजवाननि खे मायूस कयो वियो आहे। PST GST वारा हक़ खां महरूम आहिनि। जूनियर साइंस टीचर, म्यूज़िक टीचर, पुलिस जी वेटिंग लिस्ट वारा नौजवान रोज़गार खां महरूम आहिनि। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त असांजे मुल्क जा वसीला गैस, कोयलो, तेल, बंदरगाहूं ऐं मैदनियात सिंध पैदा करे थी, पर मक़ामी माण्हू सहूलियतूं ऐं रोज़गार खां महरूम आहिनि। हीअ नाइंसाफ़ी हाणे वधीक बर्दाश्त न कई वेंदी। पाणी जी खोट, करप्शन ऐं इदारनि जी कमज़ोरी सां गॾु सिंध खे विरहाइण जी हर साज़िश जो पुरअमन अवामी ऐं आइनी जवाबु ॾिनो वेंदो। अयाज़ लतीफ़ अली जे चयो त सिंध हिकु आहे ऐं हमेशह हिकु रहंदी। असीं सिहत ऐं तालीम जे शोबनि में अहलियत ऐं मेरिट ते तरजीह ॾियण जो मुतालबो करियूं था। अयाज़ लतीफ़ अली जो चवणु हो त असीं करप्शन, नाअहली ऐं सिंध जे विरहाङे जे मनसूबनि जे साम्हूं दीवार बणिजी बीठल रहंदासीं। सिंध हिकु आहे ऐं हिकु ई रहंदी। हीअ असांजे ईमान ऐं सियासी अज़म जो मर्कज़ आहे। सिंध में हिकिड़ी हैरारकी ठहियल आहे, ॾाकण हूंदी आहे न, पहिरियों ॾाको, ॿियो ॾाको, टियों ॾाको, चोथों ॾाको, पंजो ॾाको। सिंध जी हैरारकी में MNA MPA वज़ीर जी मजाल न आहे जो मथां मालिकनि, साहबनि, रईसनि वटां जेका लिस्ट अचे उन ते ॻाल्हाए बि सघनि। हिननि ख़बर आहे त हेठि लिस्ट, हीअ पब्लिक सर्विस कमीशन वारा लिस्ट था ठाहीनि था तव्हांजे ख़्याल। तव्हीं बि केॾा सादा आहियो जो सम्झो था त अंदरि जेको मेंबर वेठो आहे 5 दफ़ा लिस्ट में नालो लिखियो हुजे। लिस्ट मथां साहबनि जी थी अचे, उहे अहल इक़्तिदार लिस्ट मोकिलीनि था। वज़ीर जी मजाल आहे, हुन ते चए त हिन जो नालो कढ, वज़ारत मां कढी अची। MNA MPA जी उहे मिड़ई मिंट करे चवंदा आहिनि 12 नंबर ते मुंहिंजो नालो विझी वञ, 31 नंबर ते मुंहिंजो टाउन ऑफिसर में विझी वञ। साईं हिन दफ़े मूंखे, साईं गुज़िरियल दफ़े कोन ॾिनो, हिन दफ़े मुंहिंजो नालो विझो बचे जो। उहे मिड़ई इहे घिसी करे पंहिंजो नालो था विझराइनि। सॼी लिस्ट मथां खां ठही थी अचे, मरसूं वटां लिस्ट ठही थी अचे। होॾा मरसूं कयो था, टपड़ खपाए, पाणी विकिणी, कैनाल ठाहे, रोज़गार विकिणी, ज़मीन उहे तव्हांखे सिंधियुनि खे मरसूं करे सिंधी चवंदा ख़ुशि थींदा। इक़्तिदार में जेके वेठा आहिनि से नारो हणी तव्हां ख़ुशि कनि था। असुल उहे पिया कनि, हीअ वीचारा छा आहे, मुलाज़िम आहिनि। हीअ मिड़ई हुन मां थोरो घणो हिसो पती का हिकिड़ी नौकिरी हिननि खे बि ॾींदा हूंदा, हुनजा 2-3 करोड़ वीचारा ग़रीब माण्हू ही बि वठंदा हूंदा। बाक़ी 60 नौकरियुनि मां 59 नौकरियूं त मथां लिस्ट ईंदी। इंजीनियरिंग में माण्हू 4 साल यूनिवर्सिटी बहिराणे जो ग्रेजुएट आहे, सिविल इंजीनियर आहे। 4 साल वीचारा थ्योरी ऑफ स्ट्रक्चर, सिविल इंजीनियरिंग, ड्राइंगूं, स्ट्रक्चरल डिज़ाइन, RCC, ट्रांसपोर्टेशन इंजीनियरिंग पढ़ी चिता थी, राति जो हॉस्टल ते पढ़ी महिनतूं करे नोट्स ठाहे अचनि। नौकिरी विकामे 2 करोड़ फलाणो SDO, 3 करोड़ फलाणो SDO, AXL फलाणो, 5 करोड़ फलाणो, 8 करोड़ फलाणो, 10 करोड़। सिंध सां हिन सरकार हशर करे छॾियो। हिन सरकार सिंध जे कुख में छुरो कोन वियो, मेरिट जे सीने में छुरो। सिंध जी सरकार कमीशन ज़रिए हर दफ़े नौजवान जे सीने में मेरिट खे छुरो थी। सिंध जा माण्हू
रुगो उन लॻल छुरे खे कढनि न, ऐं ते अहिड़ो बख़्तर बंद पाइन मेरिट जी आॾो जो उन बख़्तर बंद ज़र पोश लिबास खां उहो छुरो पास थी शागिर्दनि ऐं नौजवाननि जे मेरिट जे सीने में न लॻे। लेट्स बी द चेंज यू सीक इन दिस वर्ल्ड। जेका दुनिया में तब्दीली ॾिसणु चाहियो था उहा पाण थियो। ही छो वेठा आहिनि इक़्तिदार में? तव्हांजा मुंहिंजा चाचा नाना ॾाॾा मामा जे ॻोठ वेठा आहिनि पटीदल में, गाजी खुआवड़ में, खानपुर में, छुल में, मीरपुर बाथेले में, दीपले में, छाछरे में, डंडे जान मोहम्मद में, सीता रोड में, घोड़ाबारी में, कढण में। उहे चवनि था ठपे पे ठपा, उहे चवनि था पोलिंग कटराईंदासीं, उहे चवंदा मासी चाची वेह गाॾी में, उहे चवनि था हलो हलो असां पोलिंग जो वाइदो कयो आहे, उहे चवनि था त बाबा वोट फलाणे जो आहे, वोट राणी जो आहे, वोट शहीद जो आहे। उहो हाणे शहीद जेको चवंदो आहे पाण रमरा त पोइ शहीद राणी ऐं अम्मा ऐं पोलिंग कटराईंदासीं ऐं इनकम सपोर्ट प्रोग्राम जी किस्त बंदि थी वेंदी। 10,000 जा घर में 3 पोड़ियूं काकियूं, उन जा 3 जा 30,000 बंदि थींदा। उन लाइ पंहिंजे बचनि जी 10 करोड़ वारी नौकिरी विकिणी ॾियो, उन लाइ पंहिंजे शहर जो रोड विकिणी ॾियो, जंहिंमें हुनजो बचो अस्पताल कोन पहुचंदो, तड़पी रोड ते मरी वेंदो, वियम वारी माई मरी वेंदी रोड न हुअण जे करे। पाणी बंदि करे छॾियो, 30 एकड़ में पाणी कोन आयो। पोइ 10,000 इनकम सपोर्ट वारे जे एविज़े में रोड वियो हलियो, स्कूल वियो हलियो, अस्पताल हली वई, रोज़गार हलियो। सिंधियुनि खे सम्झणु खपे त इहो सौदो न करे। अवामी तहरीक जे मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, मरकज़ी तालीमी सेक्रेटरी एडवोकेट इस्माइल ख़ासकेली, मरकज़ी अॻवान अब्दुल कादर रांटो ऐं नूर नबी पलीजो पंहिंजे गरियल प्रेस बयान में चयो आहे त अमेरिका ॾखण एशिया में नओं इसराइल ठाहिणु चाहे थो। गवादर ज़ियाई टोले ऐं कराची मुकमिल तौर MQM जे दहशत गर्दनि हवाले करे कराची ऐं गवादर खे बि इसराइल जी अमरीकी हथियारनि जो अॾो बणाइण जी साज़िश कई पई वञे। अमेरिका जीअं इसराइल वसीले विच ओभर ते कब्ज़ो कयो, तीअं पाकिस्तान खे गैर मुस्तहकिम बणाए ॾखण एशिया ते बि मुकमिल तौर कब्ज़ो करणु चाहे थो। सिंध टोड़ण जी साज़िश कंदड़ अमरीकी एजेंट आहिनि। पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट ऐं पीपल्स पार्टी सिंध जा वसीला अमरीकी साम्राज्य हवाले करे छॾिया आहिनि, पर सिंधीअ क़ौम पंहिंजी धरती जे तहफ़ुज़ लाइ विढ़ंदी, जंग कंदी, पुरअमन जमहूरी जदोजहद कंदी। सिंध जी हिफ़ाज़त लाइ सिंध जो बचो विढ़ंदो। सिंध जे विरहाङे ख़िलाफ़ जदोजहद खे अञा बि वसी कयो वेंदो। सिंध जे ॻोठ शहर में एहतिजाजी मुज़ाहिरा कबा। अवामी सुजागी मुहिम ज़ोर शोर सां जारी रहंदी। ठटे बदीन लाड़काणे समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में अवामी सुजागी मुहिम हलाई वेंदी। अवामी तहरीक ज़िले बदीन जे अॻवाननि एडवोकेट कामरान लाखो, सत्तार गोपांग, अब्दुर्रहमान दायो ऐं ॿियनि सिंध जे विरहाङे जी साज़िश सिंधू दरिया ते धाड़े जलालपुर समेत 9 किनारनि ऐं डेमनि जी तमीर ख़िलाफ़ कढण में अवामी सुजागी मुहिम हलाई। ॿिए पासे अवामी तहरीक जे मरकज़ी सीनियर नायब सदर नूर अहमद कात्यार, लाड़काणे ज़िले जे सदर हाजी अली हसन वक्को, एतज़ाज़ गांचो, अली मोहम्मद वक्को, तुफ़ैल जखरो, एडवोकेट वकार जमाली ऐं ॿियनि अॻवाननि लाड़काणे में 7 नंबर नाके, गजणपुर चौक, नए देरे चौक, आकिल रोड समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हैंड बिल विरहाए अवामी सुजागी मुहिम हलाई। रते देरे में फातिमा भुट्टो ऐं जूनियर ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे पेट्रोल पंप तां थियल फुर वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार न करणु ऐं शहर में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रतोदेरो थाणे अॻियां एहतिजाजी कैंप लॻाए नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त शहर में बदअमनी वधी वई आहे, शहरी महफ़ूज़ न आहिनि। पेट्रोल पंप तां ॾींहुं ॾिठे जो मोटरसाइकिल सवार हथियार बंद 5,80,000 रुपया फुर करे विया, जंहिंजा बि अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार थी न आहिनि सघिया। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। टंडेजाम में SHO जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। एहतिजाजी मुज़ाहिरे में वकील बिरादरी वॾे अंग में शरीक थी। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते SHO खे हटायो वञे। मीरपुर माथेले में PTLF पारां उस्तादनि जे हक़नि जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। एहतिजाज जी अॻवानी ज़मीर हुसैन महर, अहसान अली झतियाल ऐं ॿिया करे रहिया हुआ।
उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त सर्विस स्ट्रक्चर फौरी तौरु बहाल कयो वञे, उस्तादनि सां थींदड़ नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि। वॻण में ज़रई पाणी जी हथरादू खोट ख़िलाफ़ इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो हणी नारेबाज़ी कई वई। एहतिजाज कंदड़नि हथनि में सड़ियल बीजारो खणी ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी करे धरणो हंयो। गंबट में गम्स जे मेडिकल जे शागिर्दनि मेरिट जी बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन जो चवणु हो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन मेरिट करण में नाकाम थी वई आहे। फौरी तौर ते इम्तिहाननि जी जांच कराई वञे ऐं आफ़ीसरनि ख़िलाफ़ क़दम खंया वञनि। IBA टेस्ट पास 6हें राउंड जे उस्तादनि पघारूं न मिलण ख़िलाफ़ हिंगोरजा में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते हुननि चयो त 14 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं, जंहिंजे करे असीं फ़ाक़ाकशी जो शिकार आहियूं। हुननि मुतालबो कयो त फौरी तौर ते पघारूं जारी कयूं वञनि। SUP अॻवान शहीद अर्ज़ मोहम्मद ऐं शहीद ज़हीर अब्बास मेमण जी ॿी वरसी मल्हाई वई। ॿिया वरसी जे मौक़े ते सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन जे मरकज़ी सॾ ते वारह में तक़रीब मुनक़िद कई वई, जॾहिं त अॻवाननि खे भेटा पेश कई वई। सियाफ़ ज़िले कश्मीर कंदकोट पारां पिणु वरसी तक़रीब मुनक़िद करे भेटा पेश कई वई। सिंध यूनाइटेड स्टूडेंट्स फेडरेशन ज़िले सिंध यूनिवर्सिटी तरफ़ां सियाफ़ अॻवान शहीद अर्ज़ मोहम्मद ऐं शहीद ज़हीर अब्बास जी ॿीं वरसी जे मौक़े ते आर्ट फैकल्टी में तस्वीर नालो गुल निछावर करे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। सिंध जे बीजल नामियारे राॻी बीजल सिंधी जी ॿिया वरसी मल्हाई वई। वरसी जे मौक़े ते जसकम शहीद बशीर ख़ान जे चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी साथियुनि सां गॾु टंडो मोहम्मद ख़ान पहुची क़ौमी कलाकार बीजल सिंधी जी मज़ार ते हाज़िरी भरे गुलनि जी चादर चाढ़ी। उन मौक़े ते GA सिंध क़ौमी पार्टीअ जो सरबराह नवाज़ ख़ान ज़ौर, GA सिंध मुहाज़ जो वाइस चेयरमैन नवाज़ शाह भाॾाई, शहीद जसकम शहीद बशीर कुरैशीअ जो अॻवान अमीर बख़्श सुमरो, जावेद हालेपोटो, लियाकत मल्ला ऐं ॿिया पिणु शरीक हुआ। उन मौक़े ते वरसीअ जी तक़रीब पिणु थी, जंहिंखे ख़िताब कंदे GA सिंध क़ौमी पार्टीअ जे अॻवान नवाज़ ख़ान ज़ौर चयो त असां टीचर खे छो था यादि कयूं? असां टीचर खे ॿिनि ॻाल्हियुनि जे करे यादि था कयूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे तूं फनकार हो, रागी हो, सुर जो साहिब, सुर जो धनी हो ऐं सुर तमामु मजीशिय थींदो आहे। ऐं सिंध में तो सुर ईअं बि थींदो आहे जीअं भिटाई चयो त ई शुक्र अलहम्द जो मथो घुरे मङणा सिर घुरियो अथई। इहा त नंढी ॻाल्हि आहे, जेकॾहिं इन खां बि मथे का शइ घुरी आहे तो अॼु तमामु वॾी ॻाल्हि हुजे हा। सो सुर ते सिर कुर्बान करे छॾिबो आहे, कंध कटाए छॾिबो आहे, जान ॾेई छॾिबी आहे। त हिकिड़ी ख़ूबी जेका आहे सा इहा हुई, तूं तमामु वॾो आलिशान माण्हू जे रूह जे तारनि खे छेड़ींदड़ रागी हो ऐं जॾहिं ॻाईंदो हो त माण्हू जे दिलि जूं धड़कणूं जेके उहे हेठि मथे थी वेंदियूं। त हिकिड़े रागी तौरु माण्हू खे यादि था कयूं। फन हमेशह यादि रखण जहिड़ो हूंदो आहे, पर फन जो ॿियो पासो इहो बि आहे त कॾहिं कॾहिं फन अवाम दुश्मन, मुल्क दुश्मन, वतन दुश्मन, तारीख़ दुश्मन धुरियनि जे कब्ज़े में हूंदो आहे। उन फन खे यादि न आहे कयो। उन फन खे यादि कबो आहे जेको तारीख़ जे पासे आहे, पंहिंजी क़ौम जे पासे आहे, पंहिंजी अवाम जे पासे आहे, पंहिंजे वतन जे पासे आहे, इन्क़लाब जे पासे आहे, आज़ादी जे पासे आहे। ऐं बीजल सिंध जो फन जेको उहो फन जेको पंहिंजे वतन, क़ौम, आज़ादी, मुस्तक़बिल जे पासे। सखर में औरतुनि जो साजिदा मीराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। रोहड़ी थाणे जी हद में कुझु ॾींहं अॻु मुबैना तौरु मुड़ुस सां बेदर्दी सां क़तल कयल
साजिदा मीराणी जी वालदा फ़हमीदा मीराणी, फौजिया सिदरा मीराणी ॿियनि औरतुनि नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। उन मौक़े ते वारसनि जो चवणु हो त साजिदा मीराणी खे संदसि मुड़ुसु नायाब गुल मीराणी संदसि भाउ ऐं ॿियनि घर भातियुनि मुबिना तुर तशदुद बाद गलो घुटे क़त्ल कयो आहे। उन मौक़े ते हुननि जो वधीक चवणु हो त नोटिस वठी पुलिस खे मक़तूला जे वारसनि जी फ़रियाद दाख़िल करण ऐं जवाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जा वाज़े हुकम अदालत ॾिना आहिनि, पर उन बावजूदि का बि कार्रवाई नथी कई वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदार खे गिरफ़्तार करे सख़्त कार्रवाई कई वञे। गंबट भरिसां ॻोठ लालबख्श भट्टी वासी औरत जो मुड़ुस जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। मसमात सलमा भट्टी एहतजाज कंदे चयो त 3 महीना अॻु मुंहिंजे मुड़ुस खे पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि क़त्ल कयो हो। जवाबदार गिरफ़्तार नथा कया वञनि, जवाबदार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुन मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। मीरपुर माथेलो में पैरामेडिकल स्टाफ तरफ़ां DHQ अस्पताल में एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते हुननि चयो त मोटरसाइकिल चोरी थियण बावजूदि पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ के क़दम नथी खणे। मिठी में सिंध मुख़ालिफ़ साज़िशनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। थर पार्कर बार एसोसिएशन पारां मिठी में अदालतनि जो मुकमिल बाइकाट करण बाद जुडिशल कॉम्प्लेक्स खां कश्मीर चौक मिठी ताईं एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त फ़ौरी तौर ते सिंध मुख़ालिफ़ साज़िशूं बंदि कयूं वञनि। उन मौक़े ते क़ीमत राय, वसंत थरी, अब्दुल सुभान समेजो, राय सिंह सोढो, शंकर मेघवाड़ ऐं ॿियनि पिणु एहतजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कयो। खानवाहण माइनर शाख जे पुछड़ी में आबादगारनि तरफ़ां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻुवाणी हाजी अकबर ख़ासकेली, सरदार रिंद, ज़ुल्फ़कार अली, सरवर अली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते आबादगारनि जो चवणु हो त मुंड जे बासर माण्हुनि खे सरवेर ऐं दारोगो ॻरी रिश्वत वठी ग़ैर क़ानूनी नूलियूं ऐं पाइप लॻाए पाणी विकिरो करे रहिया आहिनि, जॾहिं त पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी नथो ॾिनो वञे। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते पाणी फ़राहम कयो वञे। टंडो मोहम्मद ख़ान जी म्यूनिसिपल कमेटी जे मेन गेट साम्हूं म्यूनिसिपल मज़दूर यूनियन जे तरफ़ां म्यूनिसिपल जे मुलाज़िम यूनियन अॻुवाण राजा नूनारी ऐं ॿियनि जी 5 महीननि खां मुसलसिल पघार बंदि हुजण वारे अमल ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल वहीद भट्टी, इम्तियाज़ ख़ासकेली ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते मुतालबो कयो वियो त फ़ौरी तौर ते पघारूं जारी कयूं वञनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन